खिप्रो वेझो तारीख़ी मड़ी रतोकोट में ॾाॾे वीरनाथ जे सालियाने मठ जूं तक़रीबूं हलंदड़ आहिनि, जिते वॾे तइदाद में पांधीड़ा पिणु पहुतल आहिनि, जिते पूजा पाठ करे मुल्क की सलामती ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं पियूं आहिनि। सुठो मेलो लॻे थो, तमामु शिवरात्रि तमामु भले भलो मेलो लॻे थो। ॾाढो माण्हू ख़ुशि थी वञनि था। बिल्कुलु भंडारो सॼी राति हलंदो आहे, सत्संग कीर्तन सॼी राति हलंदो आहे। हिते लॻंदो आहे असां हर साल हिते ईंदा आहियूं ऐं हिते जेको बि माना दिलि जी मनोकामना खणी थो अचे उहा हिते पूरी थिए थी। ॾाॾे खां घुरियो कुझु कोन, असांखे बसि दया करे, बसि इहो ई घणेई गंज आहे। नंढा वॾा हिते मौजूदु हूंदा आहिनि। हर महीने बि मेलो असीं लॻाईंदा आहियूं। धूमधाम सां माण्हू जाम परे परे खां घोटकी डेरकी शिकारपुर पूरे पाकिस्तान जे अंदरां यात्री ईंदा आहिनि। मल्हाईंदा आहियूं। मेलो इहो आहे ॾाढे वीरनाथ जो रतोकोट मड़ी में। परे परे खां माण्हू ईंदा आहिनि, कंडकुड़िश मां माण्हू ईंदा आहिनि। मेलो लॻंदो आहे शिव रतेकोट में, साईं शंकरनाथ, साईं गोरखनाथ जी घुमण ॾाढो असांखे मज़ो अची रहियो आहे। असां शिवनाथ स्वामी जो मेलो आहे ऐं असांजो तमामु क़दीमी मेलो इहो लॻंदो रहंदो आहे। मेले जी तमामु सुठी रौनक आहे। मेले ते ॾाढो मज़ो अची रहियो आहे। हर साल वांगुरु हिन साल बि वीरनाथ जो ॾाढे वीरनाथ जो मेलो लॻी रहियो आहे ऐं हीअ हर साल असीं ईंदा आहियूं हिते शेवा कंदा आहियूं। बिल्कुलु सुठो मेलो, ॾाढो सुठो मेलो लॻे पियो। परे परे खां यात्री आया आहिनि, सुठो ॾाढो मेलो लॻे पियो असांखे। यात्री जाम परे परे खां आया आहिनि। सलामती लाइ दुआ घुरी, ॾाढो आनंद आयो आहे। ॾाढो आनंद अचे पियो। ॿाहिरां खां भगत वेंदा आहिनि, भगत खेताराम। असां ख़ासि उनखे ॿुधण जे लाइ पंधु करे जाम मज़ो अचे पियो, आनंद वी आई पी लॻे पियो। माण्हू उमरकोट मां, डिगड़ी मां, खिपरो मां, हर जॻह माण्हू आयल आहिनि। मेलो जाम वी आई पी लॻे पियो। हर साल वांगुरु बि इन साल बि वी आई पी मेलो लॻो आहे। असीं खिपरो शहर खां घुमण आया आहियूं। अमन थिए मुल्क में, सम्झो प्रार्थना कंदा आहियूं, सुख शांति थिए, प्यार मोहबत वधे। अमन जे दर ते ईंदा आहियूं, हिते शेवा थींदी आहे, आरतियूं थींदियूं आहिनि। हर साल इन साल तमामु मज़ो आयो। ख़ासि करे असांजे प्यारे पाकिस्तान जे मुल्क लाइ सालमत लाइ दुआऊं घुरियूं वञनि थियूं ऐं हिते तमामु परे तमामु घणी ख़लक़ अचे थी। हर साल असांजे हिसाब सां हिंद सिंध जा माण्हू हिते अचनि था। मेले में तमामु घणो मज़ो अची रहियो आहे। हर साल जीअं हिते VIP नमूने मेलो मल्हायो थो वञे। खिपिन में आहियूं जी, हर साल वांगुरु रतेकोट में सुठे नमूने मेलो मल्हाईंदा, ॾाढो मज़ो पियो अचे। ॾाढो प्यारो लॻे पियो। हर हिंदू धर्म जे हिसाब सां 10 मठ निकिरा, नाथ आहिनि, पूरी आहिनि, गिर आहिनि। इहे जेके तव्हां मड़ियुनि जा नाला ॿुधाईंदा वेंदा, हीअ बि वॾी हिकिड़ी मड़ी आहे, नाथनि जी वधि खां वधि वॾी मड़ी आहे। वॾी धूमधाम खां मल्हाए रहिया आहियूं। असीं आया आहिनि परे परे खां माण्हू आया आहिनि। सॼी राति सत्संग बि हलंदो, परे परे खां भगत बि आया आहिनि ऐं हिते तमामु सुठे नमूने इंजॉय करे रहिया आहियूं। वॾो आनंद अचे पियो। परे परे खां पांधीड़ा आया आहिनि। हर कंहिं लाइ दुआ घुरंदा आहियूं, पाकिस्तान लाइ, सिंध लाइ ऐं सभई यकदेजी सां रहंदा आहियूं। ॾाढो बहितरीनु आहे। हिंद सिंध खां हिते माण्हू ईंदा आहिनि। हिते अॻे साल बि आया थी, साल बहुत मज़ो आहे। सत्संग हले पियो ऐं हिते ॾाढो बाज़ारूं लॻियूं पियूं आहिनि। असां ॾाढो घुमूं पिया, ॾाढो इंजॉय करूं पिया। ज़बरदस्त मेलो लॻो पियो आहे। हिते स्टॉल लॻा पिया आहिनि। ॾाढो सुकून अचे। वॾा वॾा प्रेमी हिते अचनि था। हिते जेको हर साल हिते हिकिड़ो माना बहितरीनु सत्संग जो प्रोग्राम रखियो वेंदो आहे शिवरात्रि जे हवाले सां। त अॼु जेको असां हिते मौजूदु आहियूं, ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं असां सुवारी सिंध में हीअ जेके आहिनि भाईचारे अमन जी पैगाम ॾियण वारा हीअ जेके मंदर या असांजी जेके दरगाहूं आहिनि या इबादत गाहूं आहिनि, उन्हनि ते जेको असां तमामु बहितरीनु आहे। हिन सां गॾु महाशिवरात्रि जा हीअ मेलो हर साल लॻे थो। मेले में सत्संग वग़ैरह, भंडारो वग़ैरह ऐं सॼी राति हिते जेको यात्री आहे परे परे खां हिंद सिंध मां लॻे थो। ऐं हितां तो ही सलामकोट अचनि था, न खिपरे मां अचनि था, न मऊ मां अचनि पिया न। इंडिया हर साल मेलो लॻंदो आहे। परे परे खां यात्री ईंदा आहिनि। अमरकोट, जुडो, मिठी, डिगड़ी, नवकोट, परे खां पांधीड़ा अचनि था। हर दिलि जी तमन्ना पूरी थिए थी। ऐं हिते रांदिका आहिनि, गेमूं आहिनि, झूला आहिनि, हिते किशमिश वग़ैरह दुकान आहिनि। इन रतोकोट जो मेलो हर जगह हर साल मल्हाईंदा आहियूं। पंहिंजे मुल्क जी तरक़ी लाइ दुआऊं घुरंदा आहियूं। में मेलो लॻी वियो लॻो आहे। असां हिते मौज मस्ती करूं पिया। ईंदा आहिनि हिते ॾाढो परे परे जा माण्हू ईंदा आहिनि। जेको पूरे सिंधी लेवल जा माण्हू हिते ईंदा आहिनि। हिते मेलो लॻंदो आहे ऐं पूरे सिंध मां ख़ासि करे घोटकी ताईं बि हितां खां माना यात्री हिते ईंदा आहिनि। असीं मेलो वॾे धाम धूम खां ख़ुशी खां मल्हाईंदा आहियूं। शिवरात्रि ते हिते मेलो लॻंदो आहे। असां घोटकी खां आया आहियूं ऐं धाम धूम सां मेलो मल्हायो वञे थो। यात्री ईंदा आहिनि, असांखे ॾाढो सुठो मेलो लॻंदो आहे। ॾाढे हिते शिवरात्रि जो ॾींहुं आहे, ॾाढो सुठो मेलो लॻंदो आहे। वॾो मेलो तमामु सुठो लॻंदो आहे। असां इनशाला अहिड़ी का बि शिकायत कान आई आहे। DSP साहब बि मौजूदु आहे ऐं सॼो अमलो मौजूदु आहे हिते। आहिनि बाइकूं जेके आहिनि, मोटर साइकिलूं, उहे गश्त कनि थियूं रोड सां, मेन रोड सां, पास गिरदारी सां।